नाज़रीन खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवांखे बिरसा का खबर ॾींदा हलूं। बिरसा की तारीख़ में भेरों बिरसा के बेहतरीन शख्स मरहूम हाजी शेख टाइगर की याद में भिट धणी की नगरी में बिरसा शहर मलाकड़ा ग्राउंड में फुटबॉल टूर्नामेंट लगाई वही, जंहिंमें शहर के मौजूद शहरियुनि शिरकत कई। इन हवाले से वधिक तफ़सील ॾिसूं था मोहम्मद जुमन चौहान की हिन रिपोर्ट में। बिल्कुल मां हिन वक्त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शहर में मौजूद आहियां, जिथे एक बेहतरीन जेका आहे त फुटबॉल की टूर्नामेंट लगाई वही है। मरहूम हाजी शेख अली जे नाले से एक जेको आहे जंहिंजी ऑर्गेनाइज़र जावेद अली शेख करे रहियो आहे। एप्रिशिएट तो कयां, मतलब जावेद अली शेख जो हिन बेहतरीन टूर्नामेंट की ऑर्गेनाइज कई है। ही आउं सम्झां थो त ज़िले सतह ते कंहिंखे इन्विटेशन कोन्हे ऐं न को का डिस्ट्रिक्ट मटियारी हिसाब DC साहब की का एप्लीकेशन ॾिनी वई आहे, पर हिन अहिड़ियुनि जेके मैचूज़ आहिनि, जेके फुटबॉल जी गेम आहे, इनखे फ़रोख़्त मिलणु खपे। ये असां इंटरनेशनल जी गेम आहे, पाकिस्तान में क्रिकेट के जीअं पज़ीराई आहे, इन हिसाब सां फुटबॉल के पज़ीराई मिलणु खपे। इलाही टूर्नामेंटूं लगाईंदो आहे, इलाही महिनती आहे ऐं माशाल्लाह ही पहिरीं शइ जेका फुटबॉल जी जावेद शेख माना हिते जेको आहे इस्तक़बाल इन जो कयो आहे ऐं माशाल्लाह असां कोशिशि आहे असांजी ये हसन भाई चयो त इहा शइ वधणु घुरिजे, अञा टूर्नामेंटूं थियनि हिन जूं। हिकिड़ी जावेद ही कोशिशि कई आहे शुरूआती, इंशाल्लाह ॿियूं बि टूर्नामेंटूं लॻनि। असां चवंदासीं अहिड़ा दोस्त असांजा या असां पाण ई इहे टूर्नामेंटूं लॻाए हिन शइ खे अञा वधायूं। साईं त असां लाइ त इंतिहाई तजुब जी ॻाल्हि आहे त बिरसा में हेॾो ख़ूबसूरत इंतज़ाम फुटबॉल जो ऐं इहा कंदा त हुआ, पर हाणे इन खे बि जहिड़ो निखारियो आहे जावेद, सो उन लाइ खणी इहो शेर चइजे त हज़ारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा। त जावेद अची जहिड़ो उनखे पंहिंजे अखियुनि में विझी, निगाह में विझी मुंतख़ब करे ऐं इन रांदि जो ही इनकाद करायो आहे। बेहतरीन कोशिशि आहे। जावेद शेख क्रिकेट में बि अॻियां रहियो आहे, हाणे फुटबॉल में, पर अफ़सोस आहे जेके हिते ॿिया जिनखे लॻाइणु खपे स्पोर्ट्स, जेके DO स्पोर्ट्स आहे या ॿियनि खे लॻाइणु खपे। प्राइवेटली दोस्त पिया कोशिशूं कनि त जावेद के सलाम आहे मुंहिंजो। पहिरियों फर्स्ट टाइम ही थियो है, इंशाल्लाह ताला ये शुरुआत है ऐं हिन खे अॻिते कामयाब करण में हिननि लोकल माण्हुनि जो उन्हनि जो बि हथु आहे, सरकारी माण्हुनि जो बि हथु आहे। असां जहिड़ा सरकारी माण्हू बि असांखे सॾियो थो वञे त अल्हम्दुलिल्लाह असीं बि ख़ुशी आहे असांखे त इंशाल्लाह ताला ही टूर्नामेंटूं बिरसा न पर पूरे पंहिंजे सिंध में जिते जिते लॻंदियूं इंशाल्लाह उनखे कामयाब करण मुना ऑफिसरनि जो MPS हिननि जो हथु हुजणु घुरिजे। जी बिल्कुल, तव्हां हिननि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त ज़िले मटियारी लेवल ते हिकु वॾी टूर्नामेंट जो आगाज़ कयो वियो आहे। असां जावेद अली शेख जा थोराइता आहियूं जिन हिकु बेहतरीन टूर्नामेंट जो आगाज़ कयो आहे। हिननि जो वधीक चवणु त ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां, ज़िले मटियारी जे DC तरफ़ां ऐं जेको आहे स्पोर्ट जे DO तरफ़ां कंहिं बि तरह जी सहूलियत न ॾिनी वई आहे। हिननि जो इहो बि चवणु त ज़िले इंतिज़ामिया असांखे कंहिं बि तरह जे हिते सहूलियत न ॾींदी आहे। जावेद अली शेख जी महिनत जे ही वॾी टूर्नामेंट जो आगाज़ थी चुको आहे। हिते जेको आहे त कंहिं शइ जी बि ज़िले इंतिज़ामिया कंहिं बि तावन न कयो आहे। कैमरामैन अलीवारे सां गॾु मोहम्मद जुमन चवण, अवामी न्यूज़ भिटसा। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।